वगर टाउन जे 4 वार्डन में 10 उम्मीदवार मैदान में लथा। सख़्त मुक़ाबले खां पोइ वॾी अक्सरियत राय सां पीपल्स पार्टी कामयाब थी वई, जंहिंमें वार्ड 1 पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल बारी बाबन वगण 514 वोट खणी आज़ाद उम्मीदवार मुमताज़ अली वगण 154 वोट खणी हाराए वियो। पीटीआई उम्मीदवार सुमरो 178 वोट खणी हाराए वियो। पीटीआई उम्मीदवार आसिफ सुमरो 39 वोट खणी हाराए वियो ऐं पीटीआई उम्मीदवार मोहम्मद यूसुफ मुगेरी 86 वोट खणी हाराए वियो। वगर टाउन जे 4 वार्डन जा तइदाद पीटीआई 155, आज़ाद उम्मीदवार 483, पीपल्स पार्टी 2127 वोट खणी कामयाब थी वई। होॾां खटी आयल पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी ख़ुशी मंझां झुमरियूं पंहिंजे कामयाब थियल अॻवाननि जी विख विख ते गुलनि जी वर्खा कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।